टे नंबर ते फरमाए त बच्चे जो नालो चङो रखो। साहबा पुछो नालो सुठो कहिड़ो आहे? पाण फरमाए अब्दुल्ला, अब्दुर्रहमान सभ खां भला नाला आहिनि। उहो नालो जे नाले में अल्लाह जी मानत जो इज़हार थिए। बाक़ी मुहम्मद जहिड़ो त को दुनिया में नालो ई कोन्हे को। अल्लाह असांखे तौफ़ीक़ ॾे असीं पंहिंजे बच्चनि जा हक़ीक़ा नाला सुठा रखूं, छो त नाले जो बच्चे जे मथां असरु थींदो आहे। हिकिड़ो साहिबु आयो अल्लाह जे रसूल वटि, चई साईं पाण फरमाए नालो छा अथई? चइसि मुंहिंजो नालो आहे महज़ून। पाण फरमाए नालो सुठो कोन अथई। महज़ून जे माना ॻणितिल, परेशान। महज़ून नालो न रख, तूं पंहिंजो नालो रख मसरूर। चइसि मुंहिंजे वॾनि जो इहो नालो रखियलु आहे। जीअं असीं चवंदा आहियूं त बांग जो नालो आहे, पोइ भले बांग जो नालो रुखू हुजे त बांग जो नालो आहे, उहो नालो कीअं मटाईंदासीं? जेको नालो हुजे पर बांग जो आहे। हुन बि चयोसीं इहे मुंहिंजे वॾनि जो नालो आहे। पाण फरमाए नालो सुठो कोन अथई। नाले जो असरु ज़िंदगी जे मथां थींदो आहे। पोइ साहिब फरमाइनि था अल्लाह जो रसूल दुनिया छॾे वेलो, पर उहो माण्हू पूरी ज़िंदगी परेशान रहियो, छो त महज़ून जी माना ॻणितिल, मसरूर जी माना ख़ुशि। हुन नालो कोन मटायो, नाले जो असरु सॼी ज़िंदगी ते रहियो। पंहिंजे बच्चनि जा नाला चङा रखो, नाले जो असरु थींदो आहे। हदीस में ईंदो आहे त क़यामत ॾींहुं अल्लाह सॾु कंदो मुहम्मद नाले वारे खे। जंहिंजो नालो मुहम्मद हूंदो उहो उथंदो, चवंदो त मूंखे सॾु पियो थिए, आऊं वञा पियो, सॾु थींदो। सभु मुहम्मद नाले वारा उथंदा। अल्लाह साईं चवंदो मूं तव्हांखे थोरो ई सॾु कयो आहे, मूं त पंहिंजे महबूब नबी खे सॾु कयो आहे, तव्हां सभु छो उथिया आहियो? चवंदा रब तो सॾु कयो, रहमत भरियो सॾु, असांखे आसरो उमेद थी पियो त असांजी जान छुटे थी, वञूं था जन्नत में। अल्लाह साईं चवंदो वापसि वारो, मूं तव्हांखे सॾु कोन कयो आहे। सभु परेशान हाल वापसि वरंदा, अल्लाह खे राह में ईंदो, चवंदो जंहिंजो नालो मुहम्मद आहे सभु वञो जन्नत में। बच्चनि जा नाला चङा रखो, नाले जो असरु बच्चनि जे मथां थींदो आहे। बच्चनि जा नाला चङा रखो। चौथे नंबर ते मुंहिंजे साईं फरमायो जॾहिं बच्चो ॻाल्हाइणु सिखे, इज़ा अफ़्सउ औलादकुम फ़अल्लिमू ला इलाहा, चवंदा या आउट चवां तव्हांजे पारां, फ़अल्लिमू ला इलाहा, गॾिजी चओ ला इलाहा इल्लल्लाह। पाण फरमाए जॾहिं बच्चो ॻाल्हाइणु सिखे, हुनखे सेखारियो, बचपन खां वठी उनजी तरबियत चङी करियो। तोखे कंहिं पैदा कयो? जवाबु सेखारिस अल्लाह। ज़मीन आसमान कंहिं पैदा कया? अल्लाह। कीन जे कुन मां कई, कुन साण कई कौनो मकान, जिन मलक माण्हू मिरू, कंहिंमें कमी कखजी वकान, बहर बर बुस्तान बस्तियूं, शहर बाज़ारियूं दुकान, ॾींहं रातियूं पल पहर कुर्बान कुदरतां थियां। गाए गाया केतिरो दातार तुंहिंजूं ॾातियूं, मींहुं वसाए मुद ते दाता उभारी धातियूं, धात धातिन मां ठहे जंहिंमां जुड़नि के ज़ातियूं, खान खादिम ख़ैर शर कुर्बान कुदरता थियां, पस पिदर पहिरीं तपासे पोइ पस तुंहिंजो पिसर, नकल साॻी अकल साॻी शक्ल साॻी सिर बसिर, नो वात नक कंहिंमें न को ॾीजी कसर, वाह कादर कारगर कुर्बान कुदरता थियां। हुनखे बचपन खां सेखारियो, तोखे कंहिं पैदा कयो, सॼी काइनात खे कंहिं पैदा कयो, सुबुह शाम इहे भेरा ॾियारीस, बच्चे खे सेखारीस, छो त पाण फरमायूं कुल्लु मौलूदिन यूलदु अल फितरते फअबवाहु युहव्विदानी औ युनस्सिरानी औ युमज्जिसानी। पाण फरमाए जेको बच्चो माउ जे पेटा ॼमंदो आहे उहो पाणी जे गिलास वांगुरु आहे। पाणी जे गिलास में खंडु विझंदे मिठो थींदो, लूणु विझंदे खारो थींदो, जेको रंग विझ जका शइ विझ उन रंग खे पाणी जो गिलास क़बूल करे थो। सिबगतल्लाह वमन आसन मिलना सिबगा, सभ खां भलो रंग अल्लाह वारो रंग अथई। पंहिंजनि बच्चनि में अल्लाह वारो रंग भरियो, बचपन खां वठी हुनखे सेखारियो। खान खादिम सभु ख़ुदा जो, रिज़्क खाईंदे ॾिठुमि, कोठ गबरू सभु ॻणण जे, ॻाल्हि ॻाईंदे ॾिठुमि, पीर पैगंबर पढ़िया सभु, पांद पाईंदे ॾिठुमि, सभु मलक मुरसल वली, मोहताज मालिक वटि ॾिठुमि, पाण हिकु चरखो चलाए ॿिया चलट चटपट ॾिठुमि, मटन मालिक जो ॾिठुमि, ढोजा ॾिठुमि झटपट ॾिठुमि, पेश पालन हार परवार, सौ सॼी ऐं सौ खबे। सॼी काइनात खे केरु थो खाराए? गॾिजी चओ केरु थो खाराए? सॼी काइनात खे रिज़्क रोज़ी केरु थो ॾे? सॼी काइनात खे अल्लाह। बचपन खां ॿार खे सेखारियो, बचपन खां, छो त ख़ाली पाणी जो गिलास आहे, जेको रंग विझ उन रंग खे क़बूल करे। बच्चनि खे बचपन खां वठी इहे ॻाल्हियूं सेखारियो। जॾहिं बचपन खां वठी बच्चे जे ज़बान ते, छो त ख़ाली दिलि जे प्याले में पहिरीं अल्लाह जो नालो अची वियो त उमेद आहे त पूरी ज़िंदगी इन
दिल जे प्याले में कॾहिं कुफर कदम कोन रखंदो। अरबी ॿोली मुल्क साहब चयनि जे अरबी ॿोली अजमी ॻाल्हि लगन सिखण में जंहिंजे साल कादर जाॾिस कम कमाल जहिड़ी माइट कन मकाल तहिड़ी बात कबूरन गा नाहे धणी रे का दरगाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जिन मलाइक माण्हू लख उभरे कीन उनखां कख जुड़ंदी मूरन हेकड़ी मख ठहंदो कुणन पखी जो पख तोणे गरजी खन गज गा नाहे धणी रे का दरगाह। दरगाह वारा का जिन लाए शायद मज़लूम दरगाह वारा है तव्हां नाहे धणी रे का दरगाह नाहे धणी रे का दरगाह जिन मलाइक मूसा ईसा सभनी खाली जान जे खीसा पसी तिनी वट जेके पैसा दौलत हेक धणी जी सा जंहिंजा दान मिसल दरिया नाहे धणी रे का दरगाह ला इलाहा इल्लल्लाह मूरत ते थिया मुशरिक राही कनत वली ते वट वराई बदन नीची में गट गराई ए सब घोड़ा रे गुमराही हरदम हादी हिक हमरा नाहे धणी रे का दरगाह ला इलाहा इल्लल्लाह। बच्चन जी बचपन का वठिया तरबियत करो जरे बच्चन जी तरबियत कंदा मां तरबियत कंदी आहे जरे बच्चन जी तरबियत कंदा तो इन झोली मां बच्चन जी बचपन का तरबियत थींदी ये ही बच्चा वक्त जा वली थींदा वक्त जा कुतुब थींदा गौस थींदा अब्दाल थींदा ये जेके वडा बुजुर्ग से ॿुधूं पिया फलाणो बुजुर्ग शाह अब्दुल लतीफ भेटाई शाह अब्दुल करीम बुर्री शाह वारो ये सब बुजुर्ग कि जेके भी ॾिसंदा इन्हनि ते मथां मां जी मेहनत बचपन का वठी मां तरबियत कई नतीजो निकतो त वक्त जा वली पैदा थिया कुतुब गौस पैदा थिया पर इहा मां जी मेहनत जी ज़रूरत आहे। मां नमाज़ पढ़ंदी मासूम बच्चो पासे का हथ ॿधी बीहंदो उबता सुबता हथ ॿधियो वेठो हूंदो मां सजदो कंदी मासूम बच्चो पुठनि ते चढ़ी वेंदो हुयो गेलाटियूं पाईंदो पेशाब कंदो मुसल्लो पलीत कंदो मां जी नमाज़ ख़राब कंदो पर इहो बच्चो वक्त जो कासमी थींदो अब्दुल सत्तार चावड़ो थींदो ख़ालिद महमूद जड़ा बच्चा थींदा ताज महमूद अमरोटी अब्दुल करीम बेर हमादुल्ला हाले जी जड़ा ये बच्चा थींदा जरे मां जी मेहनत हूंदी आहे इन करे ये बच्चन जा हक़ अथव। बच्चन जो पहिरें नंबर ते झंड लाइण जो तरीक़ो सुनत ॿिए नंबर ते बच्चन जो नालो टे नंबर ते अकीको चौथे नंबर ते बच्चन जी तरबियत सुठी करियो ये तो औलाद जा हक़ अदा करो तो औलाद वॾो थी तव्हांजा हक़ अदा कंदो। अल्लाह असां के अमल जी तौफीक नसीब फरमाए इन करे अकीको सुन्नत रसूल है अकीको करो पंजन बच्चन के महफूज हथन में महफूज करो अल्लाह के हथन में जो त महफूज थी ना जा अल्लाह का दुआ है त अल्लाह असां के अमल जी तौफीक नसीब फरमाए। इन मुबारक महीने में अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो मेराज मुबारक थियो है मेराज जे उनवान सां मौलवी साहब जो शेर मूं तव्हांखे ॿुधायो घणा शाइर ॿुधा पर हिन मलाह जहिड़ो शाइर वञी घोड़ो घुमा अहिड़ो शेर न ठहंदो कंहिंखां पर असांजो पंहिंजो इन करे असांखे पंहिंजनि जो क़दुरु कोन को जेसिताईं हयात हुयो तेसिताईं मौलवियुनि बदीन में निकाली कढी मरण का पोइ क़ुरान जो तर्जुमो सऊदी हुकूमत छपाए पई हाणे चओ पिया हुनजी क़बर जूं मिटियूं पिया चुकियूं वाह जो हयाती में क़दुरु कोन हो अहिड़ो शाइर किथां मिलंदो। मख़्तूम हा तालिबुल मौला करे महफ़िल मुशाइरा मख़्तूम तालिबुल मौला करे महफ़िल मुशाइरा सॼी सिंध जा शाइर घुराई सभिनी शाइरनि खे चई शेर लिखियल सभु पढ़ी ॿुधाइनि था पर अहिड़ो शेर जोको हींअर शेर ठाहियो हींअर ई पढ़ी ॿुधायो कलाक मिंटनि जी मोहलत ई कान्हे हींअर ई शेर ठाहियो हींअर ई शेर पढ़ी ॿुधायो जेके चइबो फिल्म बदी शाइर बर वक़्तु शेर ठाहियो ऐं पढ़ी ॿुधायो शाइरनि खे शेर अचे त मिंटनि में अचे न अचे त महीनो गुज़री वञे शेर ठहींदो थो पर मौलवी साहब में इहो कोन हो ऐं शेर जो उनवान बि अची आऊं ॾींदुसि मथां सबको पंहिंजो ठाहियल पुराणो शेर पढ़ी पियो ॿुधाए जे शेर जो उनवान नहीं थी वञे थी शेर जो उनवान कहिड़ो नहीं थी वञे थी सब शाइर अची कजा कापियूं पेनूं खणी लॻी विया जा हाणे ओॾी महिल शेर था ठाहिजनि मौलवी साहब बर वक़्तु 11 शेर मिसरूं ठाहियूं 11 मिसरा ऐं शेर जो उनवान इहो
चे मिठा मां हुनजी आदत लफ़्ज़ हमेशह हिकिड़ो इस्तेमालु कंदो मीम खां शुरू कई चे मिठा महबूब मूं वटि कंहिं महिल महिमान थी वञे थी मिठा महबूब मूं वटि कंहिं महिल महिमान थी वञे थी कपे ई कंद कदमनि तां कंदुसि क़ुर्बान थी वञे थी मज़ो तो दर मज़दूरी जो हज़ारी कम हुज़ूरी जो वधी वियो दर्द दूरी जो दवा दरमान थी वञे थी चयो अहमद कॾहिं ईंदे चयाई जैनी दम ॾींदे सफ़ा जे बेसबिर थींदे तॾहिं ताबान थी वञे थी तॾहिं ताबान थी वञे थी मिंटनि में शेर ठाही 11 शेर ओॾी महिल तयारु करे वरितई